उमरकोट मां ख़बर ॾींदा हलो त पीर साहब पागारो जे माली हाउस उमरकोट ते अहमद अगुणे PTI MN लाल माली हिंदू बिरादरी पारां भलेकार कई। हिन चयो त पीर साहब पागारे जो हिंदू बिरादरी जी दावत ते 2 कदम भरे अचण सां असां लाइ एजाज़ आहे। पीर साहब न्याणियुनि खे तालीम ऐं इंसानी हक़नि जी ॻाल्हि कई ऐं जेका इंतहाई मुस्बत अमल आहे। पीर साहब जमायत खे हमेशह अक़लियतुनि खे तहफ़ुज़ जी हिदायत कई आहे। हिन चयो त PTI चेयरमैन इमरान खान ऐं वाइस चेयरमैन मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी खे कूड़नि केसनि में फासायो वियो आहे। उन मौक़े ते लाल माली पारां पाकिस्तान तहरीक इंसाफ जे वाइस चेयरमैन ऐं गौसिया जमायत जे रूहानी रहबर मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जो ख़ुसूसी पैगाम पिण पहुचायो। उन मौक़े ते सिंध जो अॻूणो वज़ीर आला सिंध अरबाब गुलाम रहीम ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।